मौत मौत करी मुफ्त में माजी वेंदे। हाँ बिल्कुल जाहिल भी आया गट भी आया हाणे त हलण जी आइनी बिनन जे हथन में किताब ऐं कलम नथो ॾिसण चाहियां। हलो हितां खणो पंहिंजी खटू ही मुंहिंजो हुकुम आहे। कीअं त प्यार जो सिंधु छोलियूं पियो खाए। मुझे रस्तन में कंडाई कंडा थे जे उन रस्तन ते हलंदी न तुझे पेरन में कंडा चुभजी वेंदा। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज पियो ॾियाई मना रिय थंबे रिय थूणीअ ओ तूं छपर तूं छा गुजारा कहाँ तोखे मालूम सबकी तोखे मालूम सबकी। बाबा मेहरान खान तव्हां जॾहिं बि ज़मीन घुमण ईंदा आहियो हिन ख़ूबसूरत ऐं मुड़कंदड़ नज़ारनि जी तव्हांजो चेहरो मुरकी पवंदो आहे बाबा। छो न मुर्का चाचा कमदार हेॾे ॾिस होॾे ॾिस पंहिंजी भोए भलारीअ जी सींद केॾी न सुहिणी थी ठहे। हू फसल ॾिस कीअं हवा में था लहराए कणक खे ॾिस कीअं थी ॾुॾे। चवीं सच थो बाबा मेहरान खान असांजी सिंध धरती हूअं बि सभिनि खां सूंहं में सरस आहे। बिल्कुलु सही पियो चई चाचा कमदार बिल्कुलु सही पियो चई। असांजी सिंध धरती सूंहं में पूरी दुनिया में सभिनि खां सुहिणी आहे। ऐं सिंधू दरिया होॾां ॾिस ओ होॾां ॾिस तारो तार पियो आहे तारो। माशाअल्लाह माशाअल्लाह बाबा माशाअल्लाह। चाचा कमदार सिंधूअ जे पाणीअ में केॾी न उजराण आहे। सिज जी रोशनीअ ते ओॾा ॾिस कीअं पियो तजला ॾे ऐं हुन जे झरकण ते मुंहिंजो मन बि जरकी थो थिए। बाबल साईं सिंधूअ जे पाणीअ में मणियाई एतिरी आहे जो मेरो मन बि जरकी पवे। तुंहिंजो त मन मिठो बि आहे ऐं सिंधूअ जे पाणी जीअं झरकंदड़ बि आहे। ऐं मां बि इहो ई थो चाहियां त इहा मिठाण मुंहिंजे मारूअड़नि
मुझे सांगीअड़ दोथीअड़ ऐं सिंधी भाइरनि जी दिलनि में मिलियल हुजे। ऐं मुंहिंजी हीअ दुआ आहे त शल असांजा सिंध वासी बि इन सिंधूअ वांगुरु सदाईं उजरा ऐं जरकंदा रहनि। आमीन सुम आमीन बाबल। ऐं मुंहिंजे हिन सिंध वासियुनि जा मन सिंधूअ जे हिन कुशादनि कपड़नि जी कुशादा रहनि ऐं कंहिंजे लाइ बि कंहिंजे दिलि में वेर न हुजे। उतारे मुझे केड़ो लो आ डो तुझो ना है डो तुझो डो तो तुझे किस्मत जो आ पीरल जो तू मेहराण जे गोठ बारन के पढ़ण मोकलियो आहे। उतारे साईं तो हिन गोठ जो स्कूल ते गुदाम बणाए छड़ियो आ। उतारे साईं असां पंहिंजो बच्चन खे तालीम किथे ॾियूं? ॿी ॻाल्हि त बच्चन खे तालीम ॾियण को ज़रूरत न आहे। अरे खामोश तुझी या जुरत जो पांची औलाद के पढ़ाई पियो। उतारे साईं पोइ तव्हां पंहिंजे भेण खे आला तालीम छो ॾियारे? खामोश बदजुबान तुझी या जुरत तुझी या मजाल तो मुझे भेण जो नालो पंहिंजे ज़ुबान ते आतो आहे कुत्ता। बाबा सफ़ा सुठो कयो बाबा मुझे दिल ते कम थियो छो त सुभाणे बा ॿिया बि उगली अचना न। किन्नी अंगड़ कटी चंगी आ छो त माया कमदार कौड़ो अहिड़ो विझदो आ टोड़ो न टोड़ो टुटे न जान छुटे। कमदार कोड़ल इन वक्त जो लाश खणी मुझे उन बुखायल कुत्तन के खड़ाए जिन जो हराम गोश्त खाई शहबाज खान के दुआऊं कनी। छो त शहबाज खान वो बाज आहे जेको पंहिंजे शिकार के आसमान जे बुलंदीअ तां जब्बे वठंदो आहे जब्बे। शहबाज खान जे गोठ जो गुजरो हिन सां को ज़ुल्म थियो तव्हां वटि ताहीं आयो आहे बोल तव्हां सां कुझु ॻाल्हाईं तो वे पुट वे बाबा हेठ न मथे वे बाबा हेठ वेठ छॾे दे वे मथे वे मुझे ला सब बराबर आ ॻाल्हि कर छा थियो आहे तोसां? मां छा ॿुधायां ॿुधायो साईं मां शहबाज खान जे गोठ जो आहियां। मुंहिंजो नालो सोजरो आहे। मुझे भाटियो बीमार थी पियो दादा न दिल कर ही अस्पताल है पुणे वाला घबरा ना आगा मारी लेना दादा तू घबरा ना हाँ तो के मेरा खान जी वठारी अस्पताल वठी हलन हाँ तुझो इलाज कराइन दादा हलो था अस्पताल आम तो के मेरा खान जी वठारी आहे जरूरत मेहरान खान जी गोठ जे अस्पताल में इलाज कराने की ऐसे बाबा
एतिरो ज़ुल्म न कर। अरे तो असांजे ॻोठ जा हारी आयो न, असांजे जागीर जा आयो न, पंहिंजे ॻोठ जे हकीम खां इलाज करायसि। असांजी डॉक्टरनि खां ज़ोर आहे रहे बाबा, ईअं न कर रहे बाबा, मुंहिंजो भाउ मरी वेंदो रहे बाबा। न मुंहिंजो अदन न मुंहिंजो अदन ख़ुदा जो मरण ॾियसि। अगरि हुन जे ॻोठ वए न, हुन सां गॾु तूं बि मरी वेंदे। न मुंहिंजो भाउ न आदम चोरी चिनिंदो वञे आदम खे कंहिंजे दौरे चटंदो वञे। मुंहिंजो जिगरी भाउ, मुंहिंजी परत कंहिंखे कहे पुॼादा। इहो बि नथो चए त मुंहिंजे भाउ जो मूंखां पोइ केरु पुॼादा। मुंहिंजा दाद में यारी चिनिंदो वञे। हा भूतारा साईं, चंद ॾींहं अॻ में वीचारे ॾाढ़ू जी ज़ाल पेट भरे सां हुई, अस्पताल में सहूलत न हुअण करे उहा वीचारी ॿार समेत मरी वई। अहिड़ा ॿिया केतिरा ई वाक़िया आहिनि भूतारा साईं। मां तव्हांखे कहिड़ा वाक़िया ॿुधायां? गुजरा, हाणे तूं मूं वटि आई, ही राजभात ऐं मां सभु तुंहिंजा आहियूं। जे हिते रहणु चाहीं त तोखे पनाह मिलंदी, जेकर हिते ज़मीन आबाद करणु चाहीं त तोखे हारपो बि मिलंदो। भूतारा साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अब वो जेको परियो टुकड़ो आहे न वाज परी भर, हा बाबा साईं, उहो हिनखे सुजरे खे ॾेई छॾ त जीअं आबाद करे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र करे। ऐं ॿी ॻाल्हि, हू जेके ॿोॾ जा सतायल आया हुआ न, हू पाण वारी पुराणी कसीअ ते जेके घर ठारायासीं न, ॿिया त वेठा आहिनि उहो ॿोॾ जा सतायल वीचारा, बाक़ी ॿ घर ख़ाली आहिनि। बाबल हिकिड़ो हिनखे ॾेई छॾियोसि। ॿियो कुंभ भूतारा साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अलाह तव्हांखे आबाद रखंदो भूतारा साईं। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ जा हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावनि जो साबुण इन हथ धोअण जो वाला कहिड़ा निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां ई डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे त अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे, वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु सभु खुलियल आयो आहे। हा
वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562682682। इहो केर बदतमीज़ आहे। मुंहिंजी गाॾी जे अॻियां पंहिंजी गाॾी बीहारी आहे। मैडम अमनाबाद जो जमींदार मेहरान खान आहे। मुंहिंजी गाॾी जे अॻियां पंहिंजी गाॾी बीहारे रस्तो रोकण जी कोशिश पियो करे। इहा जागीर इहा असांजे पीउ जी आहे। सिंध जे लजदार लिबास में ढकियल सिंध जी चिट्टी तहज़ीब थी लगी, पर अदब ऐं अखलाक खां कुछ ओझल ओझल आहे। छा चई? मोहतरमा, तव्हांजी मालूमात में मां इजाफ़ो कंदो हलां। जंहिं जागीर में ऐं हिन ज़मीन ते ये जेका पक्की सड़क ठहियल आहे सा वाकई मुंहिंजे पीउ जी आहे। छा? हा, असां ई रस्तो सभिनी खे ॾिनो आहे जे सभिनि जो भलो थिए। तूं हिन सिंध धरती जी नियाणी आहीं, सिंधियाणी आहीं। मूं तुंहिंजे लफ़्ज़नि जो इन्हीअ करे तेख बर्दाश्त कयो आहे, छो त मां सिंधियाणियुनि जी ॾाढी इज़त कंदो आहियां। हा, मां तो वांगुरु छुड़वाग ज़ुबान इस्तेमाल नथो करे सघां। लगे थो त तूं ज़िंदगीअ मां बेज़ार आहे, छो त मौत करी मुफ्त में माजी वेंदे। एक हसीन
ख़ूबसूरत सिंधियाणीअ जे वाता मौत जूं ॻाल्हियूं सुठियूं नथियूं लॻनि। मां मौत आहियां, मौत। तूं मरंदे मिस्टर। तो जहिड़ी हसीन ऐं ख़ूबसूरत सिंधियाणीअ जे हथां जेकॾहिं मूंखे मौत अची वञे न, इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशि नथी मैडम। तमीज़ जाहिल जट कंहिं जाइ जा। मुंहिंजी मैडम सिंधियाणी, मां बिल्कुल जाहिल भी आहियां, जट भी आहियां, पर बदतमीज़ न आहियां। हाणे तव्हां हलण जी कयो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां नथा वञो असां ई वञूं था, जंहिंमें तव्हां ख़ुशि। कमदार चाचा अंग अंग तहज़ीब सां वागियल होसि, पर अदब अखलाक जी खोट केर हुई आहे? बाबल साईं, लॻे थो त इहा शहबाज खान जी लाडली भेण सिंधू आहे, जेका विलायत वई हुई पढ़ण। शायदि अॼु मोटी आहे, छो त बाबा मूं इन ड्राइवर खे सुञातो, जो ॾाढो वारो छोकिरो हुननि वटि ई ड्राइवर आहे। कुछ समझ में ना आयो कमदार चाचा। पंहिंजे घर में इल्म जी जोत जलायल ऐं ॻोठ जा स्कूल बंदि ऐं निसोरा ॼट जाहिल अणपढ़ियल आंगूठे छाप। ख़ैर असांजो छा वञे, पर इहो सुठो कमु कयो आहे हिन न्याणीअ, जो तालीम हासिल करे आई। कावड़ ॾाढी अथसि, अलाह ख़ैर करे हिन जे ॿाहिरनि ॾे। बाबा पाण वरी किथे पढ़ियल आहिनि, सफ़ा दुबस्ता ॼट आहिनि। वाकई सही थो चए कमदार चाचा। ऐं निसोरा ॼट जाहिल आंगूठे छाप, पर इहा भेण जेका ॿाहिरों पढ़ी आई अथनि, बसि इहो ई ॾीओ भरियो अथनि, बाक़ी सारी ऊंध अथनि। अलाह ख़ैर करे हिन छोकिरीअ ना। असांजो छा वञे, पंहिंजा पाण में ॼाण। भली कार भली कार। सिंधु नेठ मोटी आई न पंहिंजे जागीर। हाँ अदा, मां अची वियसि पंहिंजे हिन मिठे देश। अदा वॾा, सिंधू भेण घणो अरसो ॿाहिरि रही आहे न, इन करे पंहिंजी जागीर खे देश थी छॾे। माशाअल्लाह, तमाम भली। कमाल खान, इहा अथई मुंहिंजी भेण सिंधु, ऐं असां भाइरनि जी लाडली ऐं भागनि जी भरी। ऐं तव्हां भाइरनि जी पेरोकार थी लॻे ही भेण। अदा वॾा, वाकई सिंधु सिंधु आहे।
सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त थान साफ़ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे न ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाइन अथव वाई नई शइ आहे हा शाइन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 3 सस्तो ॿुधाईनि हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही सुभाणे वञी वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी मूंखे इहो ॿुधाए तव्हां पीरूअ खे क़तल करे मुंहिंजे बुखार पुतन अॻियां छो छॾायो मां सम्झियुमि बाबा त ॿ बलूंगड़ा हा पना ये ॿई बलूंगड़ा इल्म ऐं रोशन मां इन ॿिन्हिनि जे हथनि में किताब ऐं कलम नथो ॾिसणु चाहियां शहबाज खान बाबा इंसान रब खां त पनाह घुरे थो पर पनाह मां पनाह जी उमेद न रखो छो त पनाह सिर्फ़ मौत ॾींदो आहे मौत पर हुनजी औलाद मेरान खान जे ॻोठ जे स्कूल में वञी असांजे आऊं ते मुंग डरियान मुंग ऐं हाणे इन ॿिनि बलूकड़नि जी तालीम सां गॾु जिंदगी भी खत्म बना तू पंहिंजा ई पूंतर साथी पाण सां गॾु वठी वञ ऐं हा इल्म जी अख खे कारी ज़रब लॻाए पोइ मोटी अच मां हिन ॻोठ में कंहिंखे बि पढ़ियल लिखियल नथो ॾिसणु चाहियां हिन जो मतिलब त मुंहिंजे भाइनि जा कम ॿुधा आहिनि ज़ालिम आहिनि मुंहिंजा भाउ तॾहिं त हिन देश में इल्म ऐं अकुल जी खोट आहे मुंहिंजे भाइरनि इन ॻोठ जे मासूम ॿारनि खां कलम ऐं किताब त घुरियो आहे पर अॼु उन्हनि जी ज़िंदगियूं बि घुरनि लॻा आहिनि न सिंधू न हिन ॿिन्ही ॿारनि जी ज़िंदगी बचाइण हाणे तुंहिंजो फर्ज़ु आहे हलो सिंधू डॉक्टर साहब शिकायत इहा आहे तव्हां जहिड़ा मसीहा उहे बि ईअं कनि एॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे मेहरान खान असां मजबूर आहियूं शहबाज खान ऐं हुनजा ॿाहिरि उते असांखे कमु कोन था ॾियनि
जे वञूं था त उते असांखे धमकियूं ॾेई मोटाए था छॾनि या वरी अगवा था कराए छॾनि। पघार तव्हां सरकारी अस्पताल मां था खणो ऐं कमु हिते प्राइवेट अस्पताल में था कयो। तव्हां सही था चओ, असां हर महीने सरकार जे खज़ाने मां पघार खणूं था, पर डॉक्टर साहब इहो हिन सिंध धरतीअ जे मारूअड़नि सां फ्रॉड न आहे। बहिराण खान मां हिकु न आहियां, तव्हांखे सिंध में अहिड़ा कई डॉक्टराणी ऐं ॿियो अमलो मिलंदो जेके पघार सरकारी खज़ाने मां खणनि था ऐं कमु प्राइवेट अस्पताल में कनि था। तव्हां कंहिंखे सम्झाईंदो, इन करे मुंहिंजी सलाह अथव हरू भरू दुश्मनी न खणो, चुप करे वञी पंहिंजो कमु कयो, असांखे पंहिंजो कमु करो। महिरबानी डॉक्टर साहब। साहब तव्हां सां हिकिड़ी शिकायत आहे। तव्हां हिते कमु पिया कयो ऐं हुते ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह पियो थियो। उस्ताद साहब असां कहिड़ो नसुल पिया तयारु कयूं, ही सिंध जी कहिड़ी तारीख़ पिया लिखूं। तव्हांजे ईअं करण सां सिंध धरती जो मुस्तक़बिल ऐं हुनजो नओं नसुल तबाह थी वेंदो। असां मजबूर आहियूं, बेपहुच वारा आहियूं, हीउ कमु जेको असां शौक़ सां कोन पिया कयूं। मूं सम्झो कोन तव्हां चवण छा था चाहियो, कुझु मूंखे बि त ख़बर पवे। मोहतरम खान, तव्हांजे इलाइक़े में स्कूल, अस्पताल, मदरसा, मंदिर आबाद आहिनि या न? हा, आबाद आहिनि। हिते शहबाज खान जे इलाइक़े में स्कूल, अस्पतालूं आबाद न आहिनि। स्कूल ऐं अस्पताल ते कब्ज़ा करे उताकूं ऐं माल जा वाड़ा क़ाइमु कया विया आहिनि। बिल्कुलु सही पिया चओ, पर तव्हां हर महीने सरकार खां पघार त खणो पिया न। कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो मोहतरम महिराण खान, हिकु न पर सवें हज़ारे उस्ताद ऐं मास्तरियाणियूं ऐं ॿियो अमलो ईअं ई घर वेठी पघारूं पिया खणनि। तव्हां कंहिंखे कंहिंखे सम्झाईंदव? ईअं करण सां हिन सिंध धरतीअ जे मासूम ॿारनि ऐं ॿारड़ियुनि जो मुस्तक़बिल तबाह कोन पियो थिए। न, बिल्कुलु न। असांजा ॿार प्राइवेट स्कूल में पढ़नि था। घर वेठे पघार खणो था, इहो ठीकु आहे? हाय हाय हाय, रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरिया पिया, पर रिढ जी ॿोली साॻी, कमदार ॿे उस्ताद सां बि साॻियो ई हाल आहे। करियो तो महिराण खान, हलियो असांखे सम्झाइण। वे कमदार ते बे जी बाबा। शाहबाज खान को ठया सतायल अथई, बाड़े शाहबाज खान ॾाईंदो वञ माण्हुनि खे, मां हिते हिननि खे आबाद कंदो वञा, क्वार्टर में विहारियल। ठीकु आहे बाबा। कहिड़ा? ये जेके पंहिंजी पुराणी कसी ते ठहियल आहिनि, पोड़ी वारनि लाइ ठहिरायासीं। हा, पोड वारा विया, हाणे हिननि खे विहार। ठीकु आहे, विहारे सेट करे अची जान। शाबाश। बाबा चयो असां पढ़ंदासीं, असांखे हर
आधा सा पड़दा तो छोना सा माजी आई दो मेहरान खान जी इया मजाल उन जी इया जुरत जो मुझे माण्हुनि मथां फ़ैर कया अथई ॾाढो ग़लति कयो अथई ॾाढो ग़लति वते थो दर दर अमन जा राग ॻाईंदो ऐं वते थो दुश्मनियूं पैदा कंदो पर इहो ॿुधाए इहा छोरी केरु हुई जे मेहरान खे हथियार खणी ॾिनो रैस बाबला शहरी छोरी लगे पी हितों जो तो को भेर ही कोन उसे छोरी परे पई जेका बरंदी आ न तो जल्दी विसमजी वेंदी आ पर मेहरान खान इहो विसारे वेठो हो जो तव्हांखे माथ ॾेई जंग जो ऐलान कयो आहे छो त शाहबाज़ खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे वठंदो आहे झपे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682
छोरो थी मच्छिन जे फार्म में मैं उड़ा थियूं मैं बेज़बान हुई पानी में लही वई आइंदा गलती अड़ी कोन थींदी। अरे छोरा इन्हीं हथन सां मैं कयो है न घरों मूंखे माफ़ कजांइ बाबला। अरे कमज़ोर वञी गाड़ी मां पेट्रोल खणी आ। आयो आहीं मुझे बंगले ते सब खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। ये सिंध जी सिंधी क़ौमी ॿोली, ये सिंध जो सिंधी आवाम। मिरान खान तकरीर छॾ ऐं ॻाल्हि कर छो आयो असां वटि। पंहिंजी ग़लती जी माफ़ी वठण या नक मिटी में हणण। सुल्तान खान शाहबाज़ खान मां तव्हां सभिनी भाइरनि ॾांहुं वॾेरो बणिजी आयो आहियां न ई सियासी धुर बणिजी आयो आहियां, पर मां हिकु आम सिंधीअ जी हैसियत सां सिंध जो हलाली पुट बणिजी तव्हां सभिनी भाइरनि ॾांहुं अमुन जो पैगाम खणी आयो आहियां। अमुन जो पैगाम। अमुन जो पैगाम? छा हिते अमुन नाहे? शाहबाज़ खान ये अमुन हुजे हा न शायद तव्हां ऐं मां हिकु हुजूं हा। हिकु छा मतिलब? सुल्तान खान हूअं त सॼी सिंध वेचारी मुंतशिर लॻी पई आहे, किथे बि अमुन कोन्हे। धाड़ा बुरियूं कबाइली ऐं ज़ातियुनि जा छेड़ा, कारोकारी, ज़मीनुनि ते ऐं प्लाटनि ते कब्ज़ा, सॼी सिंध बाहि में ॿरी पई आहे। पर कुझु न आहे। तव्हां चई आहिनि त सभ खां पहिरीं अमुन जी शुरूआति पंहिंजे ॻोठ, पंहिंजे तर ऐं पंहिंजे इलाइक़े खां कजे ऐं पोइ इहो सनियो सॼे देश में ॾिजे। इन करे तव्हांजे ॻोठ में
तव्हांजे तर में तव्हांजे इलाइक़े में सुल्तान खान अमुन न ॾिसंदे मां तव्हां ॾे लड़ी आयो आहियां। मेड़ थी करे चाचे कमदार खे साण करे तव्हां वटि मां आयो आहियां जीअं अमुन क़ाइमु कराए। अच्छा, तू हाणे हिन ॻोठ जो बि चङो मुड़ुसु थियण थो चाहीं। कां मरी वियो आहे ऐं लोलो हलियो आहे हज ते। इहा सोच दिलि मां कढी छॾ जो तूं हिन ॻोठ जो चङो न शाहबाज़ खान न। कावड़ न, मां हिते अमुन जे लाइ आहियां, सिर्फ़ अमुन जे लाइ। तूं छा थो सम्झी अमुन कराए सघंदे? तुंहिंजी कल थड़ी आहे, तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे, तूं हाणे मौत मौत थो करीं। छो त शाहबाज़ खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे चीरे फाड़े छॾींदो आहे। न शाहबाज़ खान न, मरणो त सभिनी खे आहे, मौत बरहक आहे। पोइ छो न अज़ीम मक़सद हासिल करे पोइ मरजे। मां सफल आहे जियापो थो चाहियां। मूंखे उम्मीद आहे त तव्हां जहिड़ा वॾेरा मुंहिंजो साथ ॾींदा ऐं पोइ इहे दुश्मनियूं पंहिंजो पाण ख़तम थी वेंदियूं। शाहबाज़ खान, ख़ुदा रा इहे बंदि पियल स्कूल खोल रहियो त जीअं गुलनि जहिड़ा ॿारड़ा उते तालीम हासिल करे सघनि। इहे बंदि पियल अस्पतालूं बि खोल रहियो जीअं तव्हांजे राज जा माण्हू तड़पी तड़पी न मरनि, उन्हनि जो इलाज मुफ़्त में थी सघे। इहे सरकारी अस्पतालूं आहिनि, इहे खोल रहियो। मुंहिंजे हथनि खे ॾिसो, मुंहिंजो कमु हो तव्हां वटि लड़ी अचणु, तव्हांखे अमन जी दावत ॾियणु, तव्हांखे कुझु सम्झाइणु। वधीक तव्हां सभु भाइर पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। जेकॾहिं मुंहिंजो साथ ॾींदो त महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़। मेहरान खान जी सोच केॾी न सुठी सोच आहे। जहिड़ो नालो मेहरान अथसि तहिड़ा ई संदसि वीचार बि। सिंध सां मोहबत अथसि ऐं सिंधी माण्हू सां बि। ऐं मां बि सिंधू आहियां ऐं मूंसां बि मोहबत। मां सिंधू ऐं मेहरान। हा, मेहरान सिंधू, सिंधू मेहरान। जानू छा तो रड़ियूं करे? मां न चवां बाबा तव्हां ख़ैर हुजे। मां हाणे पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां वरियाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। पंहिंजे भाइनि खे चए पियो त सुभाणे जानू वारनि ते हमलो करणो आहे, हमलो। तार असां बि चूड़ियूं कोन पायूं वेठा आहियूं, रुॻो अचण ॾे उन्हनि खे। अहिड़ो हशर कंदोसीं न जो हुननि जो नस्ल 100 साल ताईं यादि कंदो। ओ ईअं, शाबाश। हाणे कई न मुड़सी वारी ॻाल्हि। त बाबा ॻोठ वारा तव्हांखे थुकूं हणंदा, चवंदा त जानू पंहिंजे भाउ पीउ जो पराधी लॻियो ऐं पंहिंजे सिर बचाइण जे लाइ ऐं हुननि जे भउ मां पंहिंजो सिर लिकाइजी मेहरान खान जे ॻोठ में वेही रहिया। बस कमदार बस, घणी ॾियारी न हणो। अहिड़ा पलांदा थींदा हिते रत जा दरिया वहंदा, दरिया। वो ईअं जवान जा पुट शाबाश। वो ईअं, अरे मूंखे ॾिसो, मां वरियाम वारनि खां 5 लख रुपया ॾंढ ऐं नौजवान भेण जो संग वरितो अथमि। बाबा इन्ही खे चवंदा आहिनि पलांद। चङो हाणे मूंखे देरि पई थिए, मां हलां थो। ख़ुदा हाफ़िज़। हाणे लॻंदी पंगोर के बायूं, बुरबुर छेड़ा जंग मचा, बुरबुर छेड़ा जंग मचा। रोत माया कमदार कड़ो, एड़ो विझ तव्हां ट्रोड़ो, न ट्रोड़ो टुटे न जान छुटे।
मां त पंहिंजे घर में आहियां। तव्हां खां पुछी सघां थी तव्हां हिते कीअं आया आहियो? हाणे हलो। हा बिल्कुलु ख़बर पइजी वई त मां ग़लतीअ सां तव्हांजे घर में अंदरि हली वियो आहियां। इन करे मूंखे हाणे तव्हां फौरन हलणु घुरिजे। ओके बाय बाय। चल मां तो खाओ माफी वठण आई आहियां। माफी? मुंहिंजा भाइरनि तोसां बैट बि कई, पंहिंजो तॾो किनो कयो, उन लाइ तोखां माफ़ी। न सिंधू न, मूंखे हथ न ॿध। माफ़ी वठी मूंखे शर्मिंदो न कर। मां त पंहिंजो फर्ज़ निभाइण आयो हुउसि ऐं तुंहिंजे भाइरनि वटि लंघे आयो हुउसि। तॾहिं त तुंहिंजो साथ ॾियण आई आहियां। तुंहिंजी वॾी महिरबानी जो तूं मुंहिंजो साथ ॾियण आई आहीं। सिंधू, तुंहिंजे इलाइक़े जा स्कूल ऐं अस्पतालूं बंदि आहिनि। उहे खोलाइण जे लाइ मां आयो हुउसि। ॾिस, स्कूल बंदि हूंदा त मासूम ॿार केॾा वेंदा? असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं? असां कहिड़ो नओं नस्ल पिया पैदा कयूं? झट, जाहिल, अनपढ़ियल। इहा आहे तुंहिंजे भाइरनि जी सोच। इन्हीअ करे मां आयो हुउसि त इहे स्कूल खुलनि, अस्पतालूं खुलनि तव्हांजे इलाइक़े में। ऐं ॿी ॻाल्हि, तो वारा भाइर मुंहिंजी रत जा प्यासा आहिनि, रत जा प्यासा। हू मूंखे मारण था चाहिनि ऐं रत जी रांदि खेॾण था चाहिनि। छा इहा रत जी रांदि बंदि नथी थी सघे? बिल्कुलु इहा रत जी रांदि बंदि थी सघे थी, पर तो वारा भाइर इहा रत जी रांदि बंदि न कंदा। ऐं मूंखे डपु आहे त किथे तो वारा भाइर तोखे न नुक़सान पहुचाए। परवाह न आहे। हाणे सिंधू तोसां गॾु आहे। हर कदम ते, हर सोच सां सलहारजी चुकी आहे। जॾहिं बि प्यार सां सॾु कंदे न, ही सिंधू तोखे लबैक चवंदी। लबैक। सिंधू, मूंखे तुंहिंजी बहादुरी ऐं दिलेरीअ ते तरस अचे थो। ऐं बस 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 मूंखे इहो ॿुधा त तूं मूंसां प्यार करीं थो या न? हा, मां तोसां प्यार कयां थो। हाणे त बस न? हा हा बस। मेहरान, सिंधू तो लाइ पंहिंजो सीनो विशाल बणाए छॾियो आहे। जॾहिं बि मिलंदे मोहबत सधो माण माणींदे। हाणे हलणु घुरिजे सिंधू साहिबा। केॾां? तूं मुंहिंजी महिमान आहीं। अंदरि हलो, मां तुंहिंजी ख़िदमत कयां, कुझु खारायां पीआरियां। ईअं ख़ाली पेट तोखे छॾे ॾियां छा? न न, ॿी भेरे मां तुंहिंजी महिमान थी ईंदसि, पर हिन खां पहिरीं तूं मुंहिंजो सुभाणे महिमान थी ईंदे। ईंदे या न? ठीकु आहे साईं, ठीकु आहे। मां सुभाणे तुंहिंजो महिमान थींदुसि। मां तुंहिंजे इलाइक़े में ईंदुसि। पर हा, इहे बंदि पियल स्कूल ऐं अस्पतालूं खोलाइण जे लाइ। ठीकु आहे ठीकु आहे, मां सुभाणे ज़रूरु ईंदसि। वाइदो आहे मुंहिंजो।
ही ॾिसो तव्हांजे इलाइक़े जा स्कूल स्कूल घटि मेह जो वाड़ो वधीक थो लॻे। हे ॾिसो खटूं लॻी पियूं आहिनि, हेॾा ॾिसो मेह बीठियूं आहिनि। अंदरि हलंदो त तव्हांखे गोदाम नज़र ईंदो, खोरियूं पियूं। ही माण्हू तव्हांजा असांजा न आहिनि। हलियो हितां, खणो पंहिंजी खटूं ऐं खायो पंहिंजी मेहूं, कयां न सिधो। ही मुंहिंजो हुकुम आहे। अरे ॾिसो छा था छा पात्र में हथ, हे ॾिसो था हिकु ई मथे में लॻो न, हू घुमिजी वेंदव। ॾिसो गोदाम स्कूल न आहे, गोदाम आहे। इहे आहिनि तव्हांजे ॿाहिरनि जा हाल। मूंखे त इलाही अफ़सोस पियो थिए त मुंहिंजे ॿारनि जा अहिड़ा करतूत आहिनि। जिते इल्म जी रोशनी हुजे उते गोदाम, जिते न्याणियूं पढ़नि उते होताकूं बणियूं पियूं आहिनि। हाणे मूंखे कुझु करणो पवंदो। मेहरान खान, छा तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो हिन में? जी बिल्कुलु, इल्म जी रोशनी फैलाइण में मुंहिंजो तोसां साथ आहे। जेकॾहिं तूं हिकिड़ो क़दम वधाईंदीअ मां 10 क़दम वधाईंदुसि। इहो मेहरान खान जो तोसां वाइदो आहे। अञा किथे अॼु त तोखे मां न्याणियुनि जा स्कूल ॾेखारिया। उन्हनि न्याणियुनि जे स्कूलनि में कुकड़ ॿधा पिया आहिनि, मवाली उते वेठा आहिनि, भंग घोटनि था, मेखाना लॻा पिया आहिनि। सिंधू साहिबा, ये असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं? असांजो मुस्तक़बिल तबाह पियो थिए। असांजे गुलनि जहिड़ा ॿारड़ा ॿारड़ियूं मिटियुनि में घुमनि पियूं। मास्तर घर वेठे पघारूं पिया खणनि, पटे वाला घर वेठे पघारूं पिया खणनि। अस्पतालुनि जा डॉक्टर गवर्नमेंट जी अस्पतालुनि में घटि, प्राइवेट अस्पतालुनि में वधीक। मां डोड़ी डोड़ी थकिजी पियो आहियां। शुक्र थियो जो तोखे अकुल आयो, तूं आईं अॼु मूंसां गॾु। हिन भिट धरणीअ जे भूअ में अञा जवान रगन पिया जूअ में, अञा जवान रगन पिया जूअ में। सिंध धरती आजादी दलेर माण्हू, मुल्क मुंहिंजे लत मथेर माण्हू। हिन भिट धरणीअ जे भूअ में अञा जवान रगन पिया जूअ में, अञा जवान रगन पिया जूअ में। खान आवाजी हथियार खणी केॾा पिया वञो? अदा सिंधुअ खे मौत ॾियण।
असांजी लाडली भेण असांखे कंध खणी हलण जहिड़ो नाहे छॾियो। असां बेगरत न आहियूं जो चूड़ियूं पाए घर में वेही रहूं। ऐं हू वतिया असांजे दुश्मन मेराण सां गॾु असांजा बंदि पियल स्कूल ऐं अस्पतालूं खुलाए असांजे खिलाफ़ माण्हुनि खे भड़काए थी। अदा वॾा मां तव्हांखे घणो ई सम्झायो त न्याणीअ जे ॿार खे न पढ़ायो। तव्हां मुंहिंजो चवण कोन वरितो। हाणे ॾिसो था न नतीजो जी न दादलीअ जो। बंदि कयो बकवास। मूंखे कुझु सोचण ॾियो। सोचण सां छा थींदो? ये खुलियल स्कूल ऐं अस्पतालूं बंदि थी वेंदियूं। असांजे वॾनि जूं औरतूं घरनि में ॼमी मरी वियूं। हाणे वाह जो नालो कढियो आहे सिंधु। तव्हां कुझु बि न कयो छो त फारी थींदी। अचो हथार रखो। सुभाणे पंहिंजा ॿार स्कूल में मोकिलियो। मां स्कूल खुलराए छॾियो आहे ऐं कंहिंखो बि ड्रिजो न। मां हिते वेठी आहियां ऐं मां तव्हांजी मां बेली थींदसि। तव्हांजा बच्चा मुंहिंजा पंहिंजा बच्चा आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो त ईंदड़ नस्ल सुधरियल थींदी ऐं ख़ासि करे न्याणियुनि खे पढ़ायो। छो जो हिकु मां पढ़ियल हूंदी त समाज सुधरियल हूंदो ऐं असां सभु दुनिया सां मुक़ाबिलो करे सघंदासीं। जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे न पढ़ाईंदो त असां ॿी क़ौमनि खां परे रहिजी वेंदासीं। महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। उन्हनि खे सुबुह सां स्कूल मोकिलियो। कौम एक अजीम कौम बनेगी। ये कौम दुनिया का लोहा बनेगी। कबूल है आपको? इस कौम को दुनिया का लोहा बना के करेंगे। तो खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जदोजहद करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। भाइयों मैं आपके सामने खड़ा हूं। आप मेरी आखिरी अदालत है, आप कौमी अदालत है। अगर मैंने कोई गलती की आप भली मुझे भला दो, मुझे गोली मारना है मार दो। मेरे पास कोई बुलेट प्रूफ वेस्ट नहीं है। आप फैसला करो, आप फैसला करो। मुखालफीन हजार कोशिशें भी कर लें, बम में धमाके भी कर लें, लोगों पर गोलियां भी चला लें, उनके जिस्म पर कोड़े भी मारे, या मुझे अपने मुल्क के अवाम से दूर नहीं रख सकते, अलग नहीं कर सकते। हमारा जीना इकट्ठा है, हमारा मरना इकट्ठा है। चाहे दुश्मन मुंहिंजो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो। किरंदो रहंदो रत असांजो, चवंदो रहंदो जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। सफर में उतारी तमारी दमंदिल सदा ढोल ढाती सफर में उतारी तमारी दमंदिल सदा ढोल ढाती सिंध जो आवाम मायूसन मां अखियूं मथे करे आसमान तरफ़ निहारे अल्लाह खां इल्तिजा थो करे त ए क़िस्मत जे फ़ैसलनि करण वारा आख़िर असां सिंध वासियुनि जो कहिड़ो ॾोह आहे जो हर दौर में असां मथां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं कयूं थियूं वञनि। अॼु वरी सिंध सोचे थी त आख़िर मुंहिंजे कुख मां जनम वठंदड़ मुंहिंजी औलाद सां एॾा कलूर छो था कया वञनि। आख़िर सिंध जे अवाम खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे। संदसि अंदर जी बाहि भड़को खाई जिस्म जलाए थी।
तू तो मुखे एक दफो मारी देना, मां हर तौर में भरणो आया, हर तौर में नौ जन्म वठी भरणो आया। कहिड़ी सोच में गुम थी वई है? तुंहिंजी सोच में। मुंहिंजी सोच में? पाण खे हाणे हलणु घुरिजे। पर काॾे? कामयाबी जी तरफ़। कामयाबी जी तरफ़? हाँ, कामयाबी जी तरफ़। भाजो कर मौत जे खोप को लिखियो वञे मेहरान खान जे ॻोठ में कुआ। अरे न है लिखियो तो चढ़े कितरा खां मारण लाइ शीं थियो आहियां शीं। तू निशा दियो। इल्म जी रोशनी वांगर तुंहिंजो बि चेहरो झरके थो। मुंहिंजो साथ ॾेई मुंहिंजे मुंझायल चेहरे ते मुर्गुनि जो काफ़िलो काहे आंदो अथई। बूटो पोखियल तव्हांजो आहे, मूं त सिर्फ़ पाणी ॾिनो आहे। छांव पाण मुरादी थी वई। सिंधु, तो में ऐं तुंहिंजे भाइरनि में केॾो न फ़र्क़ु आहे। काश तुंहिंजा भाइर बि अमन जे आवाज़ खे लबेक चवनि त पोइ हीअ जूई हीअ इलाइक़ो हर तरफ़ अमन ई अमन हुजे हा। मंदिर मस्जिदूं सभु आबाद हुजनि हा, हर इंसान उन में इबादत करे हा। इहे अस्पतालूं खुलियल हुजनि हा, इहे स्कूल खुलियल हुजनि हा, ॿारड़ा पढ़णु वञनि हा, मरीज़ दरबदर न थियनि हा। इनखे तूं ऐं मां इबादत था सम्झो। इबादत तूं इन इबादत ख़ातिर ॿियो अमल न विसारी वई। ॿियो अमल कहिड़ो? मुंहिंजे नेणनि में ॾिस। कीअं त प्यार जो सिंधु झोलियूं पियो खाए। हाँ बिल्कुलु, प्यार जे पाणीअ जी बोड थो महसूस कयां। त पोइ दिलि जो बतेलो किनारे ते बिहार न, ऐं तूं ई मां हिकु थी वञूं। चाहत जे चौआडे ते मां बि इंतज़ार पियो कयां। कंहिंजो? तुंहिंजो ॿियो वरी के ना मेहरान खान असांजे ॻोठ जो बंदि पियल स्कूल ऐं अस्पताल खोल रहा है। असां सां जंग जो ऐलान कयो आहे। मां उनखे भरपूर जवाब ॾियण थो चाहियां। छा ख्याल आहे तव्हांजो? बाबला शहबाज खान मेहरान मरी वियो, मरी। ख़बर आहे त तूं मौत जो राकास। हिकु भेरो अॻु तूं मेहरान खान खां मात खाई आयो आहीं, पर हिन भेरे तोसां न अनवर खान न, मूंखे इजाज़त ॾियो त मां मेहरान खान खे मारींदुसि। जेको अनवर खान जे मौत जो निशानो बणबो ऐं उन जो नस्ल
सदियुनि ताईं असांजे पछियो खां बि ड्रिदो आहे। न अनवर खान न। शहबाज खान, मुंहिंजो भाउ अनवर खान घटि न आहे, मौत जो शिकारी आहे, शिकारी। अदा साईं, मां त चवां थो त हुन ते गॾिजी हमिलो कयूं ऐं जेॾा भॼण जी करे ओॾा हुनखे मारिजे गितड़ वांगुरु। शानवाज़, ये हथियार मूंखे ॾे। साहब खान हथियार वञ, अॼु बहिराण खान जे शिकार करण जी इजाज़त असां तोखे ॾियूं था। छा यादि कंदे? हा दादा, मोचे वञण खां पोइ जश्न जी तयारी करे छॾजांइ। अच पनाह। सरदार अब्दुल वकूल सलीम साहब, तव्हांजो दोस्त आहे? हा, इहो सॾु भरणो आहे। ख़बर आहे न त खंदियूं खणी छॾी थी। हा, यारो आहे तव्हांजो। यारो न आहे, मुंहिंजो मोहतरम आहे, वॾो आहे मुंहिंजो। अड़ी सिंधूअ जो फोन आहे। इहो बि सही करिजो, ॻाल्हायो पर थोरो थधिड़ो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मेहरान खान, मुंहिंजो भाउ तोड़ा पनाह नाले शैतान ऐं मुंहिंजे भाउ साहब खान खे तोड़े मोकिलियो आहे। तो हेलो में तोखे मारण लाइ। हा मेहरान खान, हा। मुंहिंजा भाउ नासमझ ऐं ग़लति आहिनि। हू कुझु बि करे सघनि था। तूं मूंसां गॾु आहीं न? साह जी आख़िरी घड़ीअ ताईं। तूं दिलि जाई कर, मुंहिंजो तुंहिंजो साथ हमेशह रहंदो। त पोइ बस ॼण सॼी सिंध मूंसां गॾु आहे। तुंहिंजे भाइरनि मुंहिंजी हमदर्दी ॾिठी आहे, मुंहिंजी नरमी ॾिठी आहे, मुंहिंजी गर्मी नाहे ॾिठी। मां पंहिंजे सॼणनि जे लाइ ततल उस में बीठल हिकु बड़ जे मिसल आहियां ऐं पंहिंजे दुश्मन जे लाइ ततल लोह कलम। लेकिन मूंखे हथु लाईंदा न, हथु सड़ी रख थी वेंदुनि। मुंहिंजे जिस्म में रत न तेज़ाब टोड़ी रहियो आहे, तेज़ाब। पनाह त छा, पर केरु बि हथु लाईंदो न, सड़ी रख थी वेंदो। ठीकु आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो मूंखे बर वक़्तु इतलाह कयो। रख थोरा दिलि। मंगल जी कड़ी कुंड में लिखो आई ऐं ॾिसो पनाह आयो थी, पनाह। हैरान खान, हिकिड़ी आबार कोट जे कए टुकड़े में लिखियो वेठो आहे। मेहरान खान सिंध जो हलाली पट बास आया। अरे मुझी हशमत, मुझी दहशत ताजी वायु बर्दाश्त करे छॾियो आहे। अॼु मां तव्हांजो नालो निशान मिटाए छॾींदुसि। नालो निशान।
अखियूं पटे ॾिस वारा वाठा पया थई हेठि हे छा थो हण निकल अच कमदार हण पनाह तुझी हालत के कही आ मूंखे इहो ॿुधाए तो मुंहिंजो भाउ साहिब खान किथे आ जल्दी ॿुधाए रईस बाबा साहिब खान ऐं मुंहिंजा साथी कुल मरी विया मां बिजार बचायूं चओ पनाह इहो कूड़ आहे मुंहिंजो भाउ साहिब खान नथो मरी सघे मुंहिंजो भाउ साहिब खान रईस बाबा जंहिंखे असां मामूली गिदड़ सम्झोसीं उहो बब्बर शेर निकितो बब्बर शेर हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए हिकु लफ़्ज़ ॻाल्हायो अथई न त तोखे ऐं तुंहिंजे साथीअ खे तुंहिंजा बकुल ख़र्च करे मारे छॾींदोमांव पनाह खे न पर मेरान खे सीने में हणंदासीं मेरान खे सीने में मूं त चयो रे शाबाश खान इहो मौक़ो मूंखे ॾियो छो जो मां उहो शिकारी आहियां जेको शिकार शौक़ सां कंदो आहियां शौक़ सां शाबाश खान असां मेरान जो सीनो हाणे परुण कंदासीं परुण असां कमाल खान तूं रुगो सिर्फ़ हिकु दफ़ो मूंखे मोकल ॾे त हिन मेरान खान जे ॻोठ में टाकोलो मचाए छॾियो टाकोलो पहिरियां मूंखे मुंहिंजे भाउ जो इलाज खपे जीअं मां हुनजे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयां उन खां पोइ मां मेरान खे कफ़न ॾींदुसि छो त मुंहिंजो नाम शहबाज़ खान आहे शहबाज़ खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे वठंदो आहे झपे हेलो मेरान खान कमदार वारो कर ड्राइवरनि खे चओ त गाॾी कढनि ऐं बॉडीगार्डनि खे चओ त हथियारनि समेत हुन में विहनि वो पुल आहे न डंडे वारी उते हमराहनि खे ॿधी विहारियो अथनि ऐं उन्हनि माण्हुनि जा शनाख्ती कार्ड चेक कया अथनि
और जात ॾिसी तंहिंखां पोइ उन्हनि खे विहारनि था त कहिड़े इलाइक़े जा आहिनि कहिड़े तरह जा आहिनि। सभु पंहिंजा हमरा ॿधिया अथनि। मां तेसि ताईं घोड़े ते चढ़ी हिननि जो अॻु थो वठां, विचूं थो हलां, तव्हां रोड वठिजो, मां विचो थो आहियां। अरे कुआ गाड़ी में विचो वेठो आहियूं। मोखन शहबाज खान खे ॾिजाए ऐं मुंहिंजा सलाम ॾिजांइसि त तुंहिंजो हिकु हिकु भाउ करे मारींदुसि। हे जेको भॼी आहे हिन खे बि मारींदुसि। तैयार है ना? लगाए तमाचा। भी करे जाते हो आप जाते रेडी को दो जी बाबा शहबाज खान वारा हथियारनि जे ज़ोर ते मूंखे धक्काड़ी मुंहिंजे पुट गुल खे खणी जाए ऐं बाबा रीते रीते इहो न्यापो ॾेई विया वञी पंहिंजे पीउ महिराण खान खे सलाम ॾे। चवो त शहबाज खान वारा इतनी किरियल हरकत ते लही आया है जो हुननि तुंहिंजे पुट खे अगवा कयो आहे ऐं तोखे थकाया था। दुनिया छा चवंदी कमदार? मां पंहिंजे इलाइक़े जो चङो मुड़िस थी करे घर में वेही रहा, राज वारा वञी मौत जे मुंहं में पवनि? न कमदार न। रोना रोना मां पंहिंजी जंग पाण विढ़ंदुसि। हल ड्राइवरनि खे चओ त गाॾियूं कढनि ऐं पाण सां गॾु बारूद भी खड़न, सभी बॉडी गार्डन के तैयार करे वठ। मरणो आ या मारणो आ।
वाजो पाड़ के इतनी हद तक ले आया तुम्हारे मानो था अगवा कर मुझे कमदार जो पुटरा हुआ करता विशांत हो खबरदार देर भी पांची जाए तो न चुरे न त गोलिन सब बरूर करे छड़ी दो सावण शाबाश खान राफत का कमतार जो पुत्र असांजे हवाले कर मुझे घर में मुखे धमकी तो नहीं मुखे धमकी कोन पियो ॾियां सही ॻाल्हि पियो कयां मां हिन वक्त कुछ भी करे सका तो कुछ भी माना तो तू एतरो डाढो मुर्स है बस मेरा खाना बस तू एतरो मुर्स मानू नहीं ये कितड़ वारियूं बबकियूं दिल जागे हाणो जते तो के न सुनानी दा हुजल मां तो के चंगी तरह सुनाना थो तो केतरो मुर्स मानू आई केर डाढो मुर्सा केर न नहीं माता के इधड़ भबकियूं बोलिया क्या इधड़ भबकियूं हाल मूं जेकी कुछ चयो आ न ते फौरन अमल कयो न त छा कंदे विढ़ दे मूंसां अच विढ़ न मां तुझे साम्हूं बीठो आहियां ऐं ॾिसी छा थो विढ़ साईं त महाॾो अटकाए मूं सम्झो हो त अकुल खां कम वठंदो पर न वॾड़ा सही चई आहिनि त कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में हूंदो न जेकॾहिं हुनखे कढंदो उहो टेढ़ो जो टेढ़ो हूंदो छा कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में हूंदो तॾहिं बि टेढ़ो जो टेढ़ो हूंदो छा चई रे मां कुत्तो आहियां कमदार सचल जो पुट हवाले कयो था हाणे या न न कमदार जे पुट खां ई अंगूठो वठ ही थई जो त असां आयूं ई अंगूठे छाप तूं अंगूठे छाप आई जट अज तुझो वास्तो भी पढ़ियल लिखियल सां थियो आहे अचई थी कमदार सचल जो पुत्र हवाले करी थो या बस मेरा खान बस कमदार जो पुत्र तुझे हवाले कयूं था पिया
अनवर खान वन तय खाने मां कमदार जो पुट कढी हिननि जे हवाले कर। शाबाश शहबाज खान शाबाश शाबाश हो जाई हिक हिक करे पांजे भाइरन खे माराईंदो है बाकी बचा हो तहां ब एक तू ऐं ॿियो तोवारो भा सुल्तान उनखे कॾहिं माराईंदे सुल्तान खे उन खां पोइ तू इन सजी जागीर जो अकेलो वारिस अकेलो वारिस अड़े डायण भी सत घर छॾी दिया तू तो पंहिंजा ॿाहिरि माराए छॾिया अकेलो वारिस थींदो जो असां मरी विया हिन जे भेण सां पंहिंजे भाउ जो निकाह कराए ऐं पोइ इनके खाधे में जहर देई सॼे मिल्कियत जा वारिस असां हूंदासीं असां कमाल खान तू रे कहिड़ियुनि सोचुनि में गुम थी वियो आहीं बाबल कहिड़ियूं सोचूं मां त हिते आहियां तव्हांजे साम्हूं शहबाज खान ये लड़ी हरकत न कजाए न तो बख्शिश न थी दई बख्शिश अरे चने सरकार
शहबाज खान मां सिंधु के अखियुनि सां ॾिठो आहे अलाए काॾे वञे पई कार में। शहबाज खान ये अदा साईं छा पे चवे? अनवर खान मूंखे सभु ख़बर आहे ऐं कंहिंजे ॻोठ वई आहे। अचो मूंसां गॾु हलो। मेहरान खान मुखे पनाह दे, मुखे मुंहिंजा भाई मारे छॾींदा, मुखे कत्ल करे छॾींदा। तोखे मारे छॾींदा जो मां मरी वियो ना सिंधु ना। मेहरान खान वटि साम बणिजी आई आहे। साम जी हिफ़ाज़त करण तहज़ीब बि आहे ऐं शान बि। छो त सामुन जे मथां मुड़स सिर बि ॾींदा आहिनि ऐं सिर वठंदा बि आहिनि। तूं दिलि न लाइ। जवार खे बि तओ न ईंदो। ईंदो तो ईंदो, तोखे बि हिनखे बि। छो जे ही असांजी इज़त जे मथां कारा लीका लताड़े आई आहे। मेहरान खान सिंधु असांजी भेण आहे, भेण। तव्हांजी भेण हुई तव्हांजे घर में। हाणे सिंधु मूं वटि साम आहे ऐं को बि गैरतमंद सिंधी साम खे ख़ूनख़्वार जानवरनि जे हवाले न आहे कंदो। मेहरान खान चवंदो आहे मां तॾे जो भलो आहियां, अॼु तॾे खे किनो छो थो करे? न कमाल खान न, मां तॾे जो किनो न आहियां। ये इज्जत सां अचो हा न, इज्जत सां सिंधु तव्हांजे हवाले कयां। तव्हां त खूनख़्वार जानवर आहियो जे सिंधु खे तव्हांजे हवाले कयमि न। मुंहिंजे मथां थुकूं हणंदा। मेहरान खान हिकु कमज़ोर बेवसाई लाचार छोकिरीअ खे पाण वटि सामने रखी सघे। मेहरान खान सिंधु मुंहिंजी मंग आहे, मंग। जानवर खान न, मंग हुई। हाणे सिंधु मूं वटि साम आहे, साम। एॾा ॾिसो मुंहिंजे बॉडीगार्डनि खे चङी तरफ़नि खां तव्हां घेरे में आहियो ऐं मुंहिंजे हिक ई शहर ते फायर खुली वञनि ऐं तव्हांजा मेजाला पट ते किरनि ऐं रत तव्हांजी कुत्ता बि न चटनि। पछताईंदे मेहरान खान, छो जो तो शहबाज खान सां टक्कर खाधो आहे। शहबाज खान हिकु बाज़ आहे। शहबाज खान खे परवाज़ खां केर बि नथो रोके सघे। शहबाज खान पर कटजी विया अथई। अञा बि फड़फड़ाहट तो करी, फड़फड़ाहट। सुधरी वञ शहबाज खान, सुधरी वञ। बबरनि खां ॿेर न घुर, न जबलनि सां टक्कर खा। जे जबल सां टक्कर हणंदे त मथो फाटी पवंदई। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया पोइ सिंधु जा भाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया। कंदा धमाधम मस्त कलंदर, कंदा धमाधम मस्त कलंदर। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भूअ सॼीअ जा भाॻिया। हाणे हलो हलो, पेर ड्रायो, हलो हाणे। पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर। टमाटम मस्त कलंदर, टमाटम मस्त कलंदर, टमाटम मस्त कलंदर।
मेहरान खान, तू मुझे करे बेशिकस्त थियो आहीं छा? न सिंधु न, ये मां मायूस न आहियां थियो, पर अफ़सोस तो थे सिंध जे अहिड़नि वॾेरनि जी सोच ते जेके जहिड़ा कराइनि था ऐं कनि था। ॾिस न, अॼु हर माण्हूअ जे हथ में हथियार आहे। असां कहिड़ी तारीख़ पिया लिखूं? सिंध जी तारीख़ त उजरी उजरी तारीख़ आहे। ही कबाइली झेड़ा, कारोकारी, चटीअ में संग, फुरियूं, धाड़ा, लुट मार, थाणा थाणा न रहिया आहिनि, ओताकू बणिजी वयूं, भोतारनि जा वाठा थी विया आहिनि इहे थाणे जा सूबेदार ऐं मथा पाला ऑफिसर। सिंधु, मुझो कमदार सचल वो मारजी वियो। अॼु मां अकेलो थी वियो आहियां। मुझो इन दुनिया में केर भी न रहियो आहे। केर मुझो साथ ॾींदो? ॿुधाए सिंधु, केर मुझो साथ ॾींदो? मां आहियां न तुंहिंजो साथ ॾियण वारी। सिंधु, मुझे रस्तन में कंडाई कंडा थे, जे उन रस्तन ते हलंदीअ न, तुझे पेरन में कंडा चुभजी वेंदा ऐं तुझा पेर रतो रत थी वेंदा। छा तू उन रस्तन ते, उन्हनि कंडनि ते हलंदी? मां भी सिंधु आहियां, छोली ॾींदसि न त रस्ता साफ़ थी वेंदा। सिंधु, तू हिक औरत आहीं। हाँ, औरत आहियां, पर औरत सां गॾोगॾु मां सिंधियाणी भी आहियां। ऐं सिंधियाणी हर दौर में मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हली आहे। पंहिंजे हक़नि लाइ पान पतोड़ियो आहे। हिन सिंध माउ जा हक़ मुंहिंजा पंहिंजा हक़ आहिनि। मेहरान खान, मुंहिंजी सोच बि सिंधु जे शिफाफ पाणीअ वांगुरु उजरी आहे। ऐं मां तुंहिंमें सिंध जे सर्वेचन जो रूप ॾिठो आहे। तूं जोधो आहीं, तूं होशू आहीं, तूं हेमो आहीं, तूं हिन धरतीअ जो हलाली पुत्र आहीं। तुझो शऊर, तुझो प्यार काबिल तारीफ़ आहे। जे तूं सिंध अमर जी थंज मल्हाइण थी चाहीं, तोखे सिंधी माण्हुनि खे समझणो पवंदो, सिंध जी तारीख़ खे समझणो पवंदो। सिंध जी तारीख़ ऐं उन जी तहज़ीब को कच्चो धागो नाहे जो सट ॾियण सां टुटी पए। हाणे असांजी भलाई इन्हीअ में आहे। असां सभु सिंधी, सिंध धरती जा ॼावा हिकु थी वञो हिन मुठ वांगुरु। पर अफ़सोस, सद अफ़सोस, तुंहिंजा भाइर नादान थी चुका आहिनि ऐं इन होड़ ते क़ाइम आहिनि जो पंहिंजी तहज़ीब जी ऐं पंहिंजी तारीख़ जी पुठीअ में छुरो हणनि। ऐं मां भी इहो ई थी चाहियां त असां में को भी फ़र्क़ न रहे। असां सिंध जी 7000 साल पुराणी तहज़ीब जा वारिस आहियूं। ऐं अॼु मां तोसां एकीअ जे बंधन में बंधजण थी चाहियां। छा माजरा है तुझी निगाहुनि में? ऊनो इसरार थो ॾिसां। इहा सभु तुंहिंजी मोहब्बत आहे, सभु तुंहिंजी मोहब्बत। ऐं मोहब्बत ई इबादत आहे। त पोइ छो न मौलवी साहब खे घुराए हथ निकाह कयूं ऐं तूं मूंखे क़बूल कर ऐं मां तोखे क़बूल कयां। ठीकु आहे सोना साईं, ठीकु आहे। मौलवी साहब भी घुरायां थो, 3 शाहिद भी घुरायां थो। उन खां पोइ हक़ निकाह करे मां तोखे चवंदुसि त तूं मूंखे क़बूल आहीं, क़बूल आहीं, क़बूल आहीं। मेहरान खान, तू भी मूंखे क़बूल आहीं, क़बूल आहीं, क़बूल आहीं। मेहरान खान, लगे
देखो अदा शहबाज वारा अची विया हैं। तू इते भी बाहर न अची जा। शहबाज वारन टूट टाड़न के माथो मोड़िया। अज मां तुझी हस्ती खत्म करण आयो आहियां, तोखे हारण आयो आहियां। छो त मुंहिंजो नाम शहबाज खान आहे। शहबाज खान उहो बाज़ आहे जेको पंहिंजे शिकार खे आसमान जे बुलंदीअ तां झपे चीरे गारे छॾींदो आहे। हेॾे ॾिसो, मेहरान खान तव्हांजे साम्हूं बीठो आहे। बलूंगड़ो अची संभालियो पंहिंजा पेर। वादो करे आयो आहियां त तोखे मारे पोइ वापसि वेंदुसि। मुखे एक दफो मारी देना, मां हर दौर में भरणो आया, हर दौर में नओ जन्म वठी भरणो आया। तो जन्म बेलगाम सरकश वडेरन जी हस्ती मस्ती मिटाइण जे लाइ इन सिंध धरती खे तो जन्म पलीत वडेरन का पास करणो आहे। शहबाज खान खोबला वडेरा केर के मारी दो, मुखे न मार, न मार मुखे माफ कर मुखे। तू तो शहबाज खान आही, तुझी तो परवाज़ मथे होंदी आ, तू तो मारन खे चीले फाड़े छड़ी दो आई। तो के माफ किया इन धरती ते अञा वधीक अज़ाब करी। तोखे माफ किया तो जड़े शैतान के माफ किया न, हर किस न।